जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। कोरोना काल में कयल निरंतर सामाजिक कार्यनि जे लाइ लॉयंस क्लब सेवा द्वारा सेवा एक नई पहल जे कोरोना वॉरियर साथियुनि जो सम्मान कयो वियो। आमंत्रित अतिथिगण माननीय सांसद अरुण साव, नगर विधायक शैलेश पांडे, महापौर रामशरण यादव जी, कार्यक्रम समन्वयक नीलेश गुप्ता, संस्था जा सहयोगी आशीष अग्रवाल व डॉक्टर कुश श्रीवास ने, संस्था जा संस्थापक सतराम जेठमलानी, माधव मंजूमदार व संयोजक रेखा आहूजा, डॉक्टर अनीता अग्रवाल, रेणु गौतम, केशव बंसल व मुरली रावलानी, ग्रुप जे मार्गदर्शक डॉक्टर ब्रजेश पटेल, डॉक्टर तृप्ति सिंह, डॉक्टर योगेश कोनोजे तथा आर्ट ऑफ लिविंग जा प्रशिक्षक प्रीतपाल सिंह जी जो श्रीफल माला ॾेई करे सम्मान पत्र ॾेई करे सम्मानित कयो। असांजे सिंधु संगम जी तरफ़ां बि तव्हांखे लख लख वाधायूं ऐं अॻिते बि सभु इहो कमु कंदा रहनि, तव्हां खां प्रेरणा वठनि, असांजी इहा ई आशा रहंदी। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।